उमरकोट हायर सेकेंडरी स्कूल बौद्ध फारम जी बिल्डिंग जो कम 15 साल का रोलड़े जो शिकार शागिर्दन जो एहतजाजी मुजाहिरो कम मुकम्मल करे ॾियण लाइ मुतालबो। उमरकोट में शागिर्दन सदाम पली, हेमजीमल, मोहम्मद उर्स, अब्दुल रऊफ, वकार अली, धनजीमल, मुकेश, अफसल कपरी समेत सभी शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कंदे नारेबाजी कई। शागिर्दन पारां स्कूल जी बिल्डिंग जो कम मुकम्मल करे ॾियण लाइ मुतालबो कयो वियो। शागिर्दन ॿुधाईंदे चयो त बौद्ध फारम हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग जो कम 2008 खां शुरू थियो, जेको 2012 में मुकम्मल करणो हो पर अञा ताईं मुकम्मल नाहे थियो। नोटिस वरितो वञे। हिननि जो वधीक चवणो हो त स्कूल बिल्डिंग जो कम मुकम्मल न थियण करे इंतहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त हायर सेकेंडरी जी बिल्डिंग जो रहियल कम मुकम्मल करे ॾिनो वञे। हिन स्कूल खे अंग्रेज़ सर राजा थॉमस क़ाइमु कयो। हिन वक़्तु 700 खां मथे शागिर्द ऐं शागिर्दालियूं तालीम हासिल कनि था। रिपोर्ट करियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, उमरकोट। ये असांजी हाई स्कूल सेकेंडरी स्कूल जेका बौद्ध फारम में आहे उन माना ॿारनि खे जाम परेशानी आहे। हर क्लास में माना 200 ॿार आहिनि जेका माना के गरीब आहिनि त ग़रीबनि जो ॿार उमरकोट थी वञी सघे थो। इन लाइ करे महिरबानी गुज़ारिश कजे थी त असांखे बिल्डिंग ठाराई वञे। कॾहिं खां ई कमु बंदि आहे? 15 साल थी विया आहिनि उनका कम ई बंदि पियो आहे। जे करे आऊं सरदार शाह खे गुज़ारिश कंदसि त असांखे बिल्डिंग ठाराई वञे। माना 200 ॿार आहिनि जेका माना के गरीब आहिनि त ग़रीबनि जो ॿार उमरकोट थी वञी सघे थो। इन लाइ करे महिरबानी गुज़ारिश कजे थी त असांखे बिल्डिंग ठाराई वञे। कॾहिं खां ई कमु बंदि आहे? 15 साल थी विया आहिनि उनका कम ई बंदि पियो आहे। जे करे आऊं कॉलेज बंदि थी ठहण खां हाणे असां 11 12 जा छोकिरा पढ़ण लाइ परेशान आहियूं। पढ़ण लाइ अमरकोट पढ़ण वञनि था, बसनि में धिका खाइनि था। अॼुकल्ह इहो कॉलेज ठही वञे था, सभु ॿार हिते अची पढ़ंदा। सो आई मिस्टर अमन, आई डिलीवर दैट। मैं ये कहना चाहूँगा कि हमारे हाई स्कूल की जो बिल्डिंग है इसी को सरदार साहब से गुजारिश है कि हमें ये बिल्डिंग बना दी जाए, क्योंकि हर क्लास बिल्डिंग को ना ॿारनि खे वेहण लाइ जाइ कोन्हे। हर क्लास में 200 ॿार किथे वेहनि का वेहण जी जाइ कोन्हे। सरदार साहब अपील ते जाइ ठाराए 11 12 क्लास स्टार्ट कयो। नालो छा आहे? मैं नालो अफजल कपरी। कहिड़े क्लास में? क्लास मैट्रिक में।